समाज में बहितर ज़िंदगी गुज़ारण लाइ सुठनि लाॻापनि जी वॾी अहमियत हूंदी आहे। रिश्तेदारियूं हुजनि तोड़े कारोबार ऐं ॿियो कार वहिंवार गॾियल महिनत भाईचारे ऐं जिदोजहद खां सवाइ मुमकिन नाहे हूंदो। एतिरे ताईं जो दुनिया में कम्युनिकेशन, बिहेवियर ऐं इंसानी मिज़ाज समेत मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते वसी बुनियादनि ते तालीम ॾिनी वञे थी। अहिड़े ई हवाले सां ज़िंदगी में का बि नई शुरूआत, कारोबार, शादी या ॿिया कम करण खां अॻु हर माण्हूअ खे भरवसे ऐं एतमाद जी घणी ज़रूरत हूंदी आहे। भरवसो या एतमाद न हुजे त केतिरा ई रिश्ता ऐं लाॻापा शुरू थियण जे थोरे ई वक़्त खां पोइ ख़तम थी वेंदा आहिनि, जंहिंजो नुक़सान हर माण्हू भोॻींदो आहे। छो त हुयो मुख़्तलिफ़ ॻाल्हियुनि जो नंढड़ो पस मंज़र, पर बर्तानिया जे माहिरनि इन सां ई जुड़ियल ॿिनि अहम ख़ासियतुनि वफ़ादारी ऐं बेवफ़ाईअ खे जाचण जो नओं तरीक़ो बयानु कयो आहे, जेको ख़ासि करे औरतुनि बाबति ॿुधायो वियो आहे। मतिलबु त हाणे तव्हां औरतुनि जी वफ़ादारी तोड़े बेवफ़ाईअ वारी ख़ासियत बाबति घणो वक़्तु अॻु ई ॼाणे सघो था ऐं इन लाइ तव्हांखे का घणी महिनत बि न करणी पवंदी। ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी जे माहिरनि इन दिलचस्प तहक़ीक़ लाइ लॻभॻि 300 औरतुनि जा नमूना वरिता ऐं रिपोर्ट तयारु कई, जंहिंखां पोइ माहिरनि इहा दावा कई आहे त जन छोकिरियुनि जी खॿे हथ जी मुंडीअ वारी आङुर ॿियनि आङुरियुनि खां डिघी हुजे त उहे पंहिंजे मुड़सनि सां बेवफ़ाई करे सघनि थियूं, जॾहिं त जन छोकिरियुनि जी शहादत वारी आङुर मुंडीअ वारी आङुर खां थोरी नंढी हुजे त उहे इंतिहाई वफ़ादार हूंदियूं आहिनि। इन जो सबबु ॿुधाईंदे माहिरनि चयो आहे त जन औरतुनि जी शहादत वारी आङुर डिघी हूंदी आहे, उन्हनि में जिन्सी हार्मोन्स तमामु घणे मिक़दार में हुजनि था, जंहिंजे करे उहे बेवफ़ाई कंदड़ बणबियूं आहिनि। माहिरनि इहो बि चयो त अहिड़ियूं छोकिरियूं ॿियनि छोकिरियुनि खां मुख़्तलिफ़ हूंदियूं आहिनि। वधीक तफ़सील ॾींदे प्रोफेसर एलोनेड जो चवणु आहे त औरतुनि जी शहादत वारी आङुर वधण जो सभ खां वॾो सबबु एस्ट्रोजन हार्मोन्स जो पैदा थियणु आहे, जॾहिं त जिन औरतुनि में टेस्टोस्टेरोन हार्मोन जो मिक़दार घणो थी वेंदो आहे, उन्हनि जी मुंडीअ वारी आङुर शहादत वारी आङुर खां डिघी थींदी आहे, जंहिंजे करे अहिड़ी औरतुनि में निस्वानियत घणी हूंदी आहे ऐं उहे बेवफ़ाई कंदड़ हूंदियूं आहिनि। तहक़ीक़ में इहा ॻाल्हि बि गौर हेठि आई त जन औरतुनि जी विची आङुर डिघी हूंदी आहे, उहे आम तौर ते फेमिनिज़म जूं पोइलॻ हूंदियूं आहिनि ऐं रूमानवी लाॻापनि ते यकीन नाहिनि रखंदियूं। तहक़ीक़ मां औरतुनि जे हवाले सां नतीजो कढियो वियो त जन औरतुनि जी मुंडीअ वारी आङुर घणी डिघी हूंदी आहे, उहे पंहिंजे मुड़स या दोस्त सां ख़ुशि नाहिनि रहंदियूं। उन्हनि खे हर वक़्तु मुड़स खां का न का शिकायत हूंदी आहे, छो त अहिड़ियूं छोकिरियूं कंहिं ते बि भरवसो नाहिनि कंदियूं। ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी जे माहिरनि तरफ़ां कयल इन तहक़ीक़ जा नतीजा अनोखा ऐं दिलचस्प त आहिनि, पर इहा मर्दनि तोड़े औरतुनि लाइ केतिरे क़दुरु फ़ाइदेमंद या नुक़सानकार साबित थींदी, इन बाबति कुझु बि नथो चई सघिजे। ॿिए पासे माहिरनि जो इहो बि चवणु आहे त जन मर्दनि जी मुंडीअ वारी आङुर घणी वॾी हुजे त उन्हनि जी रांदियुनि में तमामु घणी दिलचस्पी हूंदी आहे।